नाज़रीन, जामशोर में सुगड़न की तंज़ीम सलाद पारां कोरोना वबा दौरान विछड़ी वियल ॾात धणियुनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीब कोठाई वई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली मुराद चांडियो। जामशोर में सुगड़न की तंज़ीम सलाद पारां कोरोना वबा दौरान विछड़ी वियल ॾात धणियुनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीब कोठाई वई। तक़रीब दौरान मुक़ररनि विछड़ी वियल अदीबनि ऐं सुगड़ साथियुनि डॉक्टर कमाल खान जामड़ो, फैज़ मोहम्मद जसकानी, मंज़ूर अहमद इसराण, हाकिम अली जोगी, गुलाम कादिर भुट्टो, अहमद अली उतरादी, बहदीन शबनानी, मोहम्मद सूमर चनो, अली गौर मीरानी, मल्हार खान कटोर, गदा हुसैन सहतो, गुलाम शबीर विस्तड़ो, हाजी मोहम्मद खान लाशारी ऐं ॿियनि ॾांहं जी ज़िंदगीअ ते तफ़सीली रोशनी विझंदे खेनि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। सिंध जा जेके लोक अदब जा ॾाह आहिनि, ख़ासि तौर ते जेके इहे असां खां विछड़ी विया आहिनि पर उन्हनि खे यादि कयो वियो आहे, त सलात जी जेका तंज़ीम आहे आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, इहे पुरवकार तक़रीब उन ताज़ियती मेड़ाके जे हवाले सां हिकिड़ी रचाई आहे ऐं यकीनन उन्हनि माण्हुनि खे कंहिं न कंहिं भेटा ॾियण ख़ातिर अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियणु खपनि। हिननि ॾाहनि ॾाथनि जे हवाले सां असां इंतिहाई ग़मनाक आहियूं। ॾुख ज़रूरु आहे, विछड़िया आहिनि पर असां खां विसरिया न आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके असां खां विछड़ी विया आहिनि उन्हनि जे पोयरनि जी सार लधी वञे ऐं उन्हनि जो जेको तख़लीक़ी अदब जेको असां वटि छॾे विया आहिनि उनखे किताबी सूरत में छपरायो वञे। जीअं असां अॼु उन्हनि खे यादि कयो आहे, अहिड़ी तरह सिंधला जी सिंध म्यूज़ियम ऐं उहे इदारा जेके कार्नर क़ाइमु कनि था, उन्हनि शख़्सियतुनि खे यादि रखनि था, त उन्हनि इदारनि खां बि असां इहो मुतालबो कयूं था त उहे उन्हनि इदारनि जे अंदरि कार्नर क़ाइमु कया वञनि। ॾात धणी जुदा थी विया आहिनि। इन्हनि तमामु पंहिंजे फ़न जे ज़रिए असांजी पंहिंजी सिंध खे जेको आहे सो बैतनि में शाइरी में आंदो आहे, सिंध जे मसइलनि खे आंदो आहे ऐं ख़ासि करे असांजे लोक अदब जेको आहे असांजो उन कल्चर खे आंदो आहे। टोपी, अजरक, पटको जेको आहे इहो इन सुगड़नि खां ई मिले पियो ऐं इन्हनि जी शाइरी में ई इहे शयूं मिलियूं आहिनि। छोड़ो करे में अमदली प्यारा, विछोड़ो करे में अमदली प्यारा, रोअन पिया तुझे ले, रोअन पिया तुझे ले, मिटे दोस्त सारा। तक़रीब जी पुॼाणीअ ते सलाद पारां विछड़ी वियल ॾात धड़ियुनि खे यादि रखण लाइ संदनि नालनि सां सिंधाला जी जामशोरो ऐं सिंध म्यूज़ियम हैदराबाद में कार्नर क़ाइमु करणु, संदनि फ़न खे किताबी सूरत में छपराइणु, जाली डोमिसाइल रद्द करणु ऐं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ ठहराव पिणु मंज़ूर कया विया। अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरो।